अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अमर अली जोयो, अवां जो दोस्त। उम्मीद आहे त अवां बिल्कुलु ठीक ठाक ऐं ख़ैरियत सां हूंदो। हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं कासिमाबाद नसीम नगर में, ऐं असां सां गॾु हिकिड़ो दोस्त आहे नौजवान जेको एंटरप्रेनर बि आहे, सॉफ्टवेयर इंजीनियर बि आहे, ऐं उन खां अलावा हिन वक़्तु ताज़ो IBA कराची जे तरफ़ खां स्टार्टअप में रनर जा 2 lakhs जो पोजीशन खटी आहे। पाण उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, ऐं जेकॾहिं तव्हांखे दोस्तनि खे कंहिं बि क़िस्म जो सुवाल वग़ैरह हुजे त उहो ज़रूरु पुछा करे सघो था। अॼु जी कचहरी सिंध जे नौजवाननि सां आहे। सिंध जे नौजवाननि जो जेको मुस्तक़बिल आहे या सिंध जा जेके नौजवान आहिनि उहे काॾे पिया वञनि ऐं उन्हनि खे छा छा करणु घुरिजे, उन लाइ कहिड़ा ईंदड़ चैलेंजिस आहिनि, उन्हनि ते बि पाण कचहरी कंदासीं। पहिरीं त तव्हांखे दोस्त सां मुलाक़ात करायूं था। असां जो नौजवान दोस्त अवेस जुनेजो साहब आहे, उन सां कचहरी कयूं था ऐं उन्हनि जे वादा उन जो ख़ुदि तारीफ़ ॿुधूं था। अवेस साहब, पहिरीं त तव्हांखे असां हिते दिलि सां भलीकार चऊं था, ऐं पंहिंजो जेके हिते नौजवान असांखे ॾिसनि पिया या जेके अॻियां हली ॾिसंदा, छाकाणि त इहा वीडियो पंहिंजी लाइव मौजूदु आहे, त पंहिंजो हिकिड़ो तारीफ़ करायो। जेके बि तव्हां जूं अचीवमेंट्स आहिनि उहे तव्हां ॿुधायो असांखे। अस्सलाम वालेकुम। ऐं पहिरीं त सभिनी खे सलाम थो कयां। आउं पाण अवेस जूनो बिलोंग थो कयां नवाबशाह खां, ऐं जेको आउं पाण सॉफ्टवेयर डेवलपर हाँ। वेब जी फील्ड में मूंखे 5 साल थिया आहिनि। 5 सालनि जो एक्सपीरियंस आहे। ऐं ईअं बसि कंदे कंदे स्टार्ट कयोसीं। पंहिंजो इहा ई ख़्वाहिश हूंदी त पंहिंजे क़ौम लाइ, पंहिंजे ॿोलीअ लाइ असां कुझु कयूं, पर अहिड़ी का राह नज़र कोन पे आई, अहिड़ी का शइ कोन आई जंहिंजे फ्रंट ते बीही या जंहिंजे थ्रू असां कमु कयूं। छो जो जॾहिं हाणे तव्हांखे आउं पहिरीं थो ॿुधायां, 2018 में मूं पहिरियों पोर्टल ठाहियो, सिंधी पोर्टल। सिंधीअ जो शौक़ु हूंदो, जज़्बो हूंदो त कमु कयूं। हसंदर्स वेब पोर्टल मूं ठाहियो, ऐं तॾहिं मूं स्टार्ट कयो। उन में हिकिड़ो मुंहिंजो दोस्त हो उबैदुल्ला थईम साहबु, उन्हनि जेको आहे मूंखे वॾी सपोर्ट कई। उनजो लैंग्वेज में वॾो कॉन्ट्रीब्यूशन आहे। हींअर उनखे जेको आहे लतीफ़ अवॉर्ड बि मिलियो आहे, ऐं उहो पंहिंजो छा चइबो आहे अॼु ताईं पंहिंजो ॿोलीअ लाइ कमु करे पियो। त उनजी सपोर्ट ई पोइ मूं स्टार्ट कयो। अच्छा, असां पेपर वर्क त करे छॾियो, हाणे वेब मुंहिंजे लाइ मसइलो उन महिल कान ई, छो जो एतिरो एक्सपीरियंस हो, छो जो मूंखे फ्लेवर हो त हाणे छा करिणो आहे। मुंहिंजे लाइ वॾे मां वॾो टास्क हो सिंधी ॿोली ऐं सिंधी। मां कॾहिं कॾहिं इहो सोचींदो आहियां, असां उहे नौजवान आहियूं जिन ॿोलीअ खे विसारे छॾियो आहे, जेके ॿोलीअ सां अटैच कोन आहियूं। पर इहा ॻाल्हि ईअं थी। पोइ उन खां अलावा जॾहिं मूं इहा ॻाल्हि पंहिंजे दोस्त सां कई त उन मूंखे चयो इहो को मसइलो कोन्हे, सिंधी आऊं तोखे सेखारे वठंदुसि, ऐं सिंधी तूं सिखी वेंदे ईज़ीली, ऐं तुंहिंजो बैकग्राउंड आहे। पोइ मूं सिंधी जेको आहे उन ते कमु कयो, उहो पोर्टल ठाहियुमि। उन पोर्टल जे ई करे मूंखे तमामु घणी जेको आहे हिकिड़ी जेको आहे सुठी मोट मिली, पंहिंजे यूथ मां, पंहिंजनि वॾनि मां हिकिड़ी मोटिवेशन मिली त जेको आहे मां अॻियां बि कमु करे सघां। पोइ आस्ते आस्ते हलंदा वियासीं, डिफरेंट कम हलिया पिए। उन खां पोइ जीअं लॉकडाउन लॻो ऐं जेको आहे सभु कम बंदि थी विया, त उते ई ओचितो हिकिड़ो ख़्यालु आयो, जिते दुनिया हिकिड़ो कॉन्सेप्ट ॾिनो, या दुनिया हिकिड़े हिसाब सां पे हली डिस्टेंस लर्निंग जो कॉन्सेप्ट चई, घर वेठे लर्न पे कयो। पर असांजो जेको नौजवान ऐं जेको आहे असां जेके नौजवान हुआसीं सिंध जा, उन्हनि लाइ का अहिड़ी अपॉर्चुनिटी या शइ कोन हुई जंहिंसां असां एक्सप्लोर करे सघूं। पोइ असां 3 ॼणनि मिली करे सिंधी अकेडमी जी जेको आहे बुनियादु विधो, ऐं सिंधी अकेडमीअ खे असां शुरू कयो। जेकी बेसिकली सिंधी अकेडमी छा, असांजो मक़सदु आहे स्किल डेवलपमेंट जे हिसाब सां ॻाल्हाइणु, स्किल्स ते ॻाल्हाइणु। जेके स्किल्स असांजा जेको आहे अॼु जे दौर में जिते आर्टिफिशियल इंटेलिजेंस, IoT या क्लाउड कंप्यूटिंग या ब्लॉक चेन ते ॻाल्हि पई थिए, 4th इंडस्ट्रियल रेवोल्यूशन ते जेको मुंहिंजो कॉन्सेप्ट हो त उन ते ॻाल्हि ॿोल कई वञे, इन ई प्लेटफॉर्म तां ऐं कम्यूनिकेट थियां। हलंदे हलंदे पोइ हिते घणियूं शयूं आयूं, ऐं जेको आहे कमु कंदे कंदे पोइ ॿिया प्रोजेक्ट ठाहियासीं। ऑनलाइन मंडी थी, इहो पंहिंजो जॾहिं बकरा ईद आई तॾहिं कोविड में सभु घरनि में बंदि आहे, उन्हनि प्रिफर न पिए कयो त असां ॿाहिरि निकिरूं, त पोइ ऑनलाइन मंडी ठाहियमि।
उन खां पोइ हलंदे हलंदे कुझु दोस्तनि ॾिठो, कुझु चङड़ा दोस्त चवंदा आहिनि जे इहो उन दोस्त जो कॉन्सेप्ट आहे त ॿ डॉट्स, ॿ चङा माण्हू मिलंदा आहिनि त हिकिड़ो नयो आइडिया क्रिएट थींदो आहे। उहो दोस्त पाण एंटरप्रेन्योर आहे, उन इन्हनि शयुनि ते अॻु में ई कमु कयो पियो। हुनखे जेको आहे मूंखे जॾहिं ॾिठई मुंहिंजो सोशल मीडियास ते एक्टिविटी ॾिठई त हुन चयो तूं असां सां कंबाइन थी ऐं जेको आहे असांजी एप्लीकेशन बि तूं डेवलप कर, असांजी वेबसाइट डेवलप तूं कर। त मूं हुनखे ओके कयो ऐं मूं चयो ठीकु आहे, इहो त हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे ऐं आउं तव्हां सां कमु कंदुसि। ऐं पोइ हुन मूंखे इहो प्रिफर कयो त ट्रेनिंग कर ऐं ट्रेनिंग सां तुंहिंजो दिमाग़ु खुलंदो। हाणे हिकिड़ो माण्हू जेको ITअ जो, हुनजो बैकग्राउंड ई कोन्हे बिज़नेसिस जो या छा, पर हलो ट्रेनिंग स्टार्ट थी। ट्रेनिंग में IBA हिते ऑक्सफैम जामशोरो में कमु करे पई। ऑक्सफैम ऑर्गेनाइज़ेशन आहे नीदरलैंड जी, जेकी पाकिस्तान में पंहिंजो आहे यूथ लाइ कमु करे पई त नौजवान पंहिंजा बिज़नेसिस ऐं आइडियाज़ क्रिएट कनि ऐं हीअ इंक्यूबेशन बि ॾिए पई, स्पेस बि ॾिए पई त पंहिंजूं प्रोडक्ट्स जेको ॿार आहे उहो वेही उन पंहिंजो छा चइबो आहे स्पेस मां लॉन्च कनि। उन्हनि खे सपोर्ट बि कंदी आहे, उन्हनि में जेको आहे कुझु अमाउंट बि ॾींदी आहे। उन सां जेको आहे छा चइबो आहे तव्हां पंहिंजो स्टार्टअप जेको आहे खणी था सघो। सो बेसिकली इहो असां बि ईअं ई हलियासीं पिए ऐं हलंदे हलंदे उहा ट्रेनिंग थी। मूंखे त ख़बर ई कोन्हे ही त एंटरप्रेन्योरशिप छा आहे ऐं इहे शयूं छा आहिनि, पर हिते ई हू जेको आहे घणियूं शयूं सिखियूं। डिफरेंट सेशन्स थिया, डिजिटल मार्केटिंग जा, बिज़नेसिस जा, फाइनेंस जा, अकाउंटिंग जा, बिज़नेस लॉस छा हूंदा आहिनि। मूं एतिरियूं शयूं सिखियूं जो हद खां वधीक। ईअं हलंदे हलंदे पोइ असांजो नेशनल इंक्यूबेशन सेंटर इस्लामाबाद वारनि आइडिया पिक कयो। असां उते जेको आहे पंहिंजो छा चइबो आहे स्टार्टअप खे कयो हो, कॉम्पिटिशन में कयो हो। त उतां असांजो लाइव इंटरव्यू थियो, ज़ूम सेशन थियो ऐं हुननि बि इन शइ खे मोटिवेट कयो ऐं हुननि चयो इस्लामाबाद अचो। पर एतिरो खीसे में ॾोकड़ कोन हो जंहिंजे करे असां इस्लामाबाद पहुचूं ऐं सर्वाइवल बि थींदो आहे, रिहाइश बि थींदी आहे। असां लाइ बेसिकली उहा कंफर्ट ज़ोन कोन्हे। पोइ असां रहंदे रहंदे पंहिंजे नतीजे ते पहुतासीं त सिंध में कहिड़ा अहिड़ा इदारा आहिनि या अहिड़ियूं कहिड़ियूं इंक्यूबेशन सेंटर्स आहिनि जेके इन ते कमु कनि पिया। पोइ सर्चिंग कंदे कंदे असांखे IBA सखर जी पंहिंजो मिली त असां IBA सखर में अप्लाई कयो। IBA सखर में अप्लाई कयोसीं त हुननि खे पंहिंजो इहो कॉन्सेप्ट वणियो ऐं उन खां पोइ हुननि जेको आहे इन शइ खे पिच कयो। ॿियो दफ़ो असांखे फाइनल फिल्टर करे ऐं वेंचर कैपिटलिस्ट जे साम्हूं विहारे, जंहिंमें असांजो रीसेंट पहिरीं तारीख़ुनि में महीने पहिरीं तारीख़ुनि में जेको आहे असां वटि इहो थियो। असां सकर वियासीं ऐं वेंचर कैपिटलिस्ट हुन में वेठा, जिन्हनि शइ खे ॾिठो ताज कॉर्पोरेशन आहे, उहे वेठा, ताज पेट्रोलियम ग्रुप उहे वेठा, उन्हनि शइ खे ॾिठो ऐं उन्हनि इन शइ खे पिक कयो त असां तव्हांखे जेको आहे स्पेसिस बि ॾियूं था। उन्हनि जो वरी IBA सां कोलैबोरेशन आहे त उन्हनि इन शइ खे ॾिनो ऐं उते बि असां अवॉर्ड खटियो। बेसिकली असांजो प्रोजेक्ट छा आहे या असांजो स्टार्टअप छा आहे, असां तव्हांखे प्रोवाइड कंदासीं ऑफिस वर्किंग स्पेस जंहिंमें तव्हां फैसिलिटेट थी था सघो। कंहिं बि ऑफिस में तव्हांखे एक्सेस खपे, जेको चवंदा हो न त जेको असांखे रड़ हूंदी आहे त यार असां वटि ऑफिस कोन्हे, असां तव्हांखे मिनिमल कॉस्ट में या जेको आहे नंढड़ी पेमेंट में जेको आहे असां तव्हांखे ॾेई सघूं था। सपोज़ असां जीअं तव्हांखे हिकिड़ी शइ ॾींदा आहियूं ₹20 पर आवर जे हिसाब सां असां चार्ज कयूं था तव्हांखे, जंहिंमें तव्हां ऑफिस यूज़ करे था सघो ऐं उन में पोइ आवर जे हिसाब सां या मंथ जे हिसाब सां उहो डिपेंड थो करे तव्हां छा था सिलेक्ट कयो। त इहो असांजो प्रोजेक्ट हो, उन जो कमु हलियो पियो। इहे असांजा कम हलनि पिया। उनजे अलावा कुझु ॿियूं शयूं आहिनि। मूं पाकिस्तान में हिकिड़ो इशू ॾिठो आहे त असांजे माण्हुनि में स्किल डेवलपमेंट जी अवेयरनेस कोन्हे। असां उनजे करे पोइ हिते असांजो नौजवान, असांजो उहो पोड़ो माण्हू, असांजो उहो ॿार जेको टेक्नोलॉजी खां परे आहे ऐं इन्हनि शयुनि खां परे आहे, उन्हनि लाइ असांखे फैसिलिटेट करण लाइ, उन्हनि खे असां एडुकेट करण लाइ असां हिकिड़ो स्टार्टअप करण वारा आहियूं। हींअर बि
साईं सां ई ॻाल्हि पई थी त छा अहिड़ी कहिड़ी शइ क्रिएट कजे सो कुझु आहिनि असां स्टार्टअप्स उन्हनि खे ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं हाणे साईं खे वारो ॾींदुसि त ॻाल्हाए। जी महिरबानी अवे साहब, अवां जो तमामु सुठो तारुफ़ थियो। अवे साहब, तव्हां इहो असांखे ॿुधायो त तव्हां त यकीनन माना ज़बरदस्त हिकिड़ी विनिंग कई, पर हाणे तव्हां नौजवाननि खे कहिड़ो मैसेज ॾेई सघो था? छाकाणि त असांजे जेको सिंध जो नौजवान आहे जेको उहो एज़ अ एंटरप्रेन्योर जे हवाले सां तमामु घटि ॼाण रखे थो, या उनखे स्टार्टअप जी ख़बर ई न आहे त स्टार्टअप आहे छा, त उन जे बारे में तव्हां थोरो नौजवाननि खे ॾियो। बेसिकली पहिरीं शइ आउं इहा क्लियर करणु थो चाहियां त हीउ जेको कॉन्सेप्ट आहे डिस्टेंस लर्निंग जो कॉन्सेप्ट, जंहिंमें तव्हां एडुकेशन जेको आहे फ्रीली एक्सेस थी सघे, जिते असांजा प्लेटफॉर्म्स आहिनि कोर्सेरा या यूडेसिटी, यूडेमी, जेके असांजा वॾा प्लेटफॉर्म्स आहिनि, उन्हनि प्लेटफॉर्म्स खे असां एक्सेस करे उन्हनि मां लर्निंग करे था सघूं। उन्हनि में डिफरेंट क़िस्मनि जा कोर्स पिया आहिनि। असां वटि आंटरप्रीनियरशिप जा कोर्सिस पिया आहिनि, असां वटि मोबाइल एप्लीकेशन डेवलपमेंट, वेब डेवलपमेंट, ऐं जेको ही फोर्थ इंडस्ट्रियल रेवल्यूशन आहे, इन ते जेको आहे वॾी ॻाल्हि ॿोल पई थिए दुनिया में। ऐं इन ते घणो फोकस पियो कयां, फोर्थ इंडस्ट्रियल रेवल्यूशन, छो जो मुंहिंजो थोरो घणो जेको कमु थियल आहे उहो आर्टिफिशियल इंटेलिजेंस ऐं इन पासे थियल आहे, त आउं चाहियां पियो त इहा ॻाल्हि थिए। सो असां जेके ॿाहिरियूं वेबसाइट्स आहिनि, इन्हनि खे एक्सेस करे असां लर्निंग करे था सघूं ऐं ट्रेनिंग ॾेई था सघूं। असांजो बेसिक मक़सदु ई इहो आहे, ट्रेनिंग ॾींदासीं त ॻाल्हि क्लियर थींदी ऐं असांखे जेको नॉलेज आहे उहा कम्यूनिकेट थी सघे, या नॉलेज शेयर कबी, या असां क़बर में कोन खणी वेंदासीं सिंपल। अवे साहब, तमामु ख़ूबसूरत तव्हांजी गाइडेंस वग़ैरह। अॼुकल्ह हिकिड़ो इशू पियो हले, छाकाणि त अॼुकल्ह तव्हां ॾिसो पिया त करोना में खोड़ सारा इदारा बंदि थी विया आहिनि, ऐं खोड़ सारा इदारा बंदि बि थियनि पिया। ऐं इन फ्यूचर असांखे इहो बि नज़र में अचे पियो त छाकाणि त अॼुकल्ह डेटा साइंस जी फील्ड आहे, आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी फील्ड आहे, रोबोटिक्स जी फील्ड आहे, त ईंदड़ वक़्त में लखे ऐं किरोड़े नौकिरियूं ख़तमु थींदियूं, माना जॉब्स ख़तमु थींदियूं। उहो माण्हू असांजो शागिर्दु जेको सिर्फ़ु जंहिंजे ज़हन में इहो आहे त मूंखे डॉक्टर थियणो आहे ऐं मूंखे इंजीनियर थियणो आहे, छा दुनिया में ॿियूं के फील्ड्स न आहिनि, या उहो को नौजवान जेको डॉक्टर ऐं इंजीनियर जेको थियणु चाहे थो, पर छा उनखे कंप्यूटर फील्ड में अचणु घुरिजे? छाकाणि त हिकिड़ो वॾो गैप बि नज़र अचे पियो त कंप्यूटर फील्ड में असांजो नौजवान तमामु घटि पियो अचे, या उन्हनि खे अपॉर्चुनिटीज़ नज़र न पियो अचनि। त उनखे हवाले सां तव्हांजो इहो थोरो गाइड कयो त अॼुकल्ह नौजवान खे कंप्यूटर जे हवाले सां कीअं तव्हां गाइड कयो था, ऐं उहो पंहिंजो फ्यूचर कीअं ठाहे कंप्यूटरनि जी फील्ड में? बेसिकली ॾिसो, असांजी जेकी इहा IT इंडस्ट्री आहे, या सॉफ्टवेयर डेवलपमेंट इंडस्ट्री आहे, इहा हर कंहिं सां कनेक्टेड आहे, हर डिपार्टमेंट सां अगरि ॾिठी वञे न, उहा कनेक्टेड आहे। ऐं जेको आहे भले उहो एग्रीकल्चर हुजे, भले उहो लिटरेचर हुजे, भले तव्हां जेको आहे हींअर जेके आहिनि डिफरेंट, हर को माण्हू डिजिटलाइज़ पियो थिए, उन वटि हिकिड़ो जेको आहे मोबाइल फ़ोन जे अंदरि जेको आहे सभु का शइ अची वई आहे। त IT फील्ड ई इहा आहे, ऐं इन शइ में घणो कमु पियो थिए। ॿी ॻाल्हि त जेकी जॉब्स जी तव्हां ॻाल्हि पिया कयो, त हीअ जेको आंटरप्रीनियरशिप आहे, बेसिकली इन जो मतिलबु छा आहे? बेसिकली इन जो मतिलबु ई इहो आहे त टू अंडरस्टैंड द कस्टमर पेन सम्झो, उनखे तव्हां कीअं था सॉल्व कयो, सोल्यूशन कीअं था प्रोवाइड कयो उन शइ खे। सो असां इन्हनि शयुनि ते जॾहिं फोकस कंदासीं, हींअर साईंअ सां मुंहिंजी रिसेंटली ऐं पंहिंजो जेकी थी थोरी घणी कचहरी, उन में इहा ई ॻाल्हि थी त असां पहिरीं पंहिंजे ॿार खे जे थोरो घणो आंटरप्रीनियर माइंड सेट ॾेई छॾियूं, ऐं उन खां पोइ उनखे का बि शइ सेखारियूं। सपोज़ उनखे यूनिवर्सिटी जो स्टूडेंट आहे, उनखे फस्ट ईयर में असां इहो कोर्स ॾेई छॾियूं, त उनजी ऑब्ज़र्वेशन जेकी हूंदी, उनजो जेको माइंड सेट हूंदो, उहो कोन का शइ कैच कंदो, ऐं फाइनल ईयर ताईं उहो को न को अहिड़ो सक्सेसफुल प्रोजेक्ट ठाहे वेंदो, जंहिंजे मदद सां हू फ्यूचर में पंहिंजी अर्निंग बि करे थो सघे, ऐं जेको आहे पंहिंजे इदारे खे बि फैसिलिटेट करे थो सघे। अच्छा अवे साहब, तमामु ख़ूबसूरत तव्हांजो माना हिकिड़ो क़ीमती वक़्तु वरितोसीं, उनजे लाइ तमामु घणी महिरबानी। पर असांजे नौजवान खे सिर्फ़ु इहो ॿुधायो त असांजो नौजवान इंक्यूबेशन सेंटर ताईं, स्टार्टअप ताईं
पहुचे कीअं उनखे कहिड़ियूं कहिड़ियूं छाकाणि त तव्हांजा स्टार्टअप जेको तव्हां फस्ट प्राइज़ सेकंड प्राइज़ जेका खटी आहे यकीननि हिकिड़ा स्टेजिस आहिनि त हिकिड़ो त असांजे नौजवान खे हिकिड़ी गाइडलाइन कान्हे का त हिते कहिड़ा कहिड़ा इंक्यूबेशन सेंटर्स आहिनि पर जेकॾहिं आहिनि बि त उन्हनि ताईं उन्हनि खे रसाई जी ख़बर न आहे त उहो बि तव्हां थोरो जेकॾहिं गाइड कयो त असांजा नौजवान छाकाणि त खोड़ अहिड़ा नौजवान आहिनि जिन वटि आइडियाज़ आहिनि पर उनखे को सपोर्ट करण वारो कोन्हे को गाइड करण वारो कोन्हे को सो काइंडली बेसिकली हिते जेको आहे इदारा कमु कनि पिया अगरि पाकिस्तान जी ॻाल्हि कयां त पिशावर लाहौर ऐं जेको आहे इन साइड ते तमामु घणियूं जेके आहिनि इंक्यूबेशन सेंटर्स आहिनि कराचीअ में बि असांजो इंक्यूबेशन सेंटर आहे ऐं उते बि कमु हले पियो उते बि कमु थींदो आहे पाशा जेको आहे पाशा सॉफ्टवेयर जेको आहे उहे बि इन्हनि शयुनि खे प्रोमोट कंदा आहिनि इहे बि कमु कनि पिया इहे बेसिकली शयूं आहिनि ऐं हिन जी बेसिकली ट्रेनिंग थींदी आहे ऑन्टरप्रीनियोरशिप जी ट्रेनिंग थींदी आहे जंहिं ट्रेनिंग में तव्हांखे इहो सेखारियो वेंदो आहे ऐं उन्हनि पंहिंजो बिज़नेस मॉडल्स मां पास कयो वेंदो आहे तव्हांजो आइडिया उन में फिल्टर कयो वेंदो आहे तव्हांजूं ॻाल्हियूं घणियूं क्लियर थी वेंदियूं आहिनि त ट्रेनिंग अगरि थींदी त उहो सुठो आहे जाम शोरो में हीअ जेकी ऑक्सफैन जितां मूं ट्रेनिंग कई उहा कमु करे पई इहो इदारो कमु करे पियो ऐं जेको आहे इन खां अलावा लहिया में पंजाब में कमु हले पियो सखर IBA उहे बि कमु कनि पिया त मुंहिंजी नज़र में इहे इदारा आहिनि जितां असां स्टार्ट वठी सघूं था या असांजो नौजवान स्टार्ट वठी थो सघे अवे सभु आख़िर में नौजवाननि खे को मैसेज ऐं मैसेज खां पहिरीं तव्हांजो मुस्तक़बिल तव्हांजो फ्यूचर प्लान्स कहिड़ा आहिनि अचण वारा को अहिड़ो को प्रोजेक्ट जेको तव्हां शेयर करणु चाहियो उहो बि नौजवाननि सां शेयर कयो ऐं को मैसेज जेकॾहिं वंडियो त नौजवाननि सां ऐं पंहिंजो मोबाइल नंबर वग़ैरह जेकॾहिं शेयर कयो उहे दोस्त नौजवान जेके तव्हां सां राब्तो करणु चाहिनि कहिड़े तरीक़े सां राब्तो करे सघनि था त उन्हनि ताईं बि तव्हां उन पंहिंजो लिंक्स सोशल मीडिया जूं या वाट एवर जेको तव्हां लिंक्स सां शेयर करणु चाहियो त प्लीज़ सो सिंपल तव्हांजो पहिरियों क्वेश्चन जेको आहे मुंहिंजो जेको नेक्स्ट प्रोजेक्ट आहे जेको आउं पर्सनली ॾिसां पियो त उन में आउं जेको हींअर प्रोजेक्ट लॉन्च कंदुसि प्लेटफॉर्म आहे उन ते बेसिकली असां जेकी ॻाल्हि कंदासीं उहा उन फोर्थ इंडस्ट्रियल रेवल्यूशन ते असांजो फोकस हूंदो ऐं उन खां अलावा अगरि कंहिंखे स्किल्स जे बारे में पंहिंजो ॼाण वठणी आहे या छा त उन लाइ असां वटि सिंधी अकेडमी हींअर बि मौजूदु आहे उन ते वञी पंहिंजो कोर्सिस ॾिसी थो सघे ऐं इहा शइ करे थो सघे सो इहो ई आहे ऐं लिंक्स अगरि जे तव्हां फेसबुक ते सर्च कंदा अवेज जुड़ो त तव्हांजो प्रोफाइल अची वेंदो AWAISJUN या स्पेलिंग आहे ऐं हिन जेकी